जी बिल्कुल, पूरी दुनिया जी हाँ सिंध जी हाँ ज़िले शिकारपुर जे तालुके खानपुर में भी हथ धोइण जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट शिकारपुर तरफ़ां सरसो जो डीएम डिस्ट्रिक्ट मैनेजर अहमद समेजो साहब ऐं पिंस प्रोजेक्ट जी इंचार्ज जेके आहे मैडम परवीन खां अलावा सियासी समाजी शख़्सियतनि शिरकत कई आहे। कोशिशि कंदासीं त उहे इन बाबति छा पिया चवनि। ही जेको पैगाम आहे इहो गॾियल पैगाम उन्हनि सभिनी अदनि ताईं, सभिनी फर्दनि ताईं, सभिनी माण्हुनि ताईं पहुचे त जीअं इन खे बहितर नमूने सां रूटीन में कनि। अॼोके ॾींहं जो मक़सदु बि इहो ई आहे त असांजो जेके बि अदियूं घुरायूं आहिनि हीअ असां ॿारनि खे बि घुरायूं आहे, वॾनि मर्दनि खे बि घुरायूं आहे, पर उहो अकेलो उन फर्द ताईं मैसेज पहुचे। पर जेकॾहिं असां अदनि खे घुरायो आहे, हीअ जेके बि अदियूं आहिनि मुनज़िम आहिनि तंज़ीम जी सूरत में। असांजी LSO सिंध सुजाग में ही प्रोग्राम थिए पियो ऐं जीअं ॿारनि खे मानी खाइण खां पहिरियों माना इहा असां अवेयरनेस था ॾियूं त उहे ॿारनि पंहिंजनि बचड़नि जा हथ साबुण सां धोआरनि ऐं उन खां पोइ जेकॾहिं उहे वॉशरूम में था वञनि त उहे वापसि अची उन्हनि खे पंहिंजे साबुण सां हथ धोराइनि। माण्हुनि खे अवेयरनेस ॾियण त हथ धोइण जी केतिरी अहमियत आहे ऐं असां पंहिंजे माण्हुनि ताईं इहो मैसेज पहुचाइण जे लाइ त जीअं इहे इन प्रैक्टिस खे जारी रखनि त इहे बीमारियुनि खां बची सघनि। आउं सम्झां थो त हिते जेके ही अवेयरनेस असां वटि प्रोग्राम थींदा इन तवसर सां ई अवेयरनेस थी सघे थी ऐं हिकिड़ो ज़बरदस्त स्टेप आहे हिकिड़े इन ट्राइबल एरिया में कंजेस्टेड इलाइक़े में अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इन सां तब्दीली आउं सम्झां थो मुमकिन आहे। जी बिल्कुलु, तव्हां सियासी समाजी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं डिस्ट्रिक्ट शिकारपुर सरसो जो डीएम अहमद समेजो ऐं उन सां गॾोगॾु पिंस प्रोजेक्ट जी जेके आहे मैडम परवीन बर, उन सां गॾु सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई आहे ऐं इलाइक़े वासियुनि जी औरतुनि शिरकत कई आहे। ॿारनि खे जेको आहे सफ़ाई जे हवाले सां हिकिड़ो सेशन करायो वियो हथ धोइण जे हवाले सां ऐं हिननि जो चवणु आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे ऐं हिन ते सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु न हुजे बल्कि हर ॾींहुं जेको आहे सफ़ाई तौर ते मल्हायो वञे ऐं हर घर में जेके आहे सफ़ाई कई वञे त इहे बीमारियुनि खां बची सघूं था। कैमरामैन अली मुर्तज़ा गॾु अब्दुल मालिक उमर, सिंध TV न्यूज़, खानपुर।